हजार में चाकू वगैरह सैनिटाइज़र जेको आहे ज़रूरी न आहे त तव्हां मार्केट में वठो ऐं वॾी क़ीमत ते वठो, पर ही तमामु आसान जेको आहे फार्मूला पंहिंजे घर में आसानी सां तव्हां तयारु करे सघो था। ऐं हिन में जेके शयूं घुरिबल आहिनि उहे लोकल आहिनि ऐं अवेलेबल आहिनि। तो हिन में का वॾी ॻाल्हि कोन्हे त मार्केट में सैनिटाइज़र न आहे त तव्हां जेको आहे हाणे ठाहियो कीअं या इस्तेमालु कीअं कयो। हिन जे लाइ जेके आसान शयूं आहिनि उहे तव्हां लोकल जेको आहे तव्हांखे मिली सघनि थियूं। सभ खां पहिरियां एलोवेरा जेको आहे एलोवेरा जेल जेका आहे अक्सर हिकिड़ो पन थींदो आहे एलोवेरा जो, उहो तव्हां कटे उन मां जेका पल्प आहे उहा तव्हां सेपरेट कंदव। त हिकिड़ो असांखे एलोवेरा खपे। उन खां पोइ सर्जिकल स्प्रिट भी आम मेडिकल स्टोर ते लोकल अवेलेबल आहे। उन खां पोइ असांखे ग्लेसरीन भी 15-20 रुपया जो आम थोड़ी क़ीमत ते तव्हांखे हिकिड़ी बाटल जेका आहे मिली वेंदी। उन खां पोइ विटामिन ई जा कैप्सूल ही भी अवेलेबल आहिनि मार्केट में। उनजो असांखे हिकिड़ो कैप्सूल जेको आहे इहो खपे। उन खां अलावा जेकॾहिं तव्हां अञा बि हिनखे ख़ुशबूदार करणु चाहियो था त तव्हां जेको आहे ख़ुशबूदार जेके तेल आहिनि एसेंशियल ऑयल्स जेके तव्हां चओ था उहे 1-4 फुड़ा हुजनि या वरी गुलाब जो अर्क जेको आहे गुलाब जो जेको पाणी आहे उहो बि तव्हां इस्तेमालु कंदव। दैट्स आल्सो बेस्ट। सो हाणे असां तव्हांखे प्रोसीजर ॿुधाईंदासीं त कीअं ही सैनिटाइज़र जेको आहे तव्हां पंहिंजे आसानी सां घर में तयारु करे सघो था। ऐं हिकिड़ो आसान फार्मूला आहे इन जे लाइ। सभ खां पहिरियां असां जेको आहे ही 100 ml तव्हां 100 ml असां खयो आहे सर्जिकल स्प्रेट जो। हाणे छा करिणो आहे त ही 100 ml आहे तंहिंजो हाफ जेको आहे हिनजे असांखे एलोवेरा जो पल्प जेको आहे इहो असांखे खपे अधु यानी 50 ml। त हीअ असां ऑलरेडी तयारु करे छॾियो आहे 50 ml। हिनखे तव्हां आराम सां जेको आहे थोरो मिलाए चेक करे त सभ खां पहिरियां असां हिन में मिलाईंदासीं। कोशिशि कयो वधि खां वधि 2 मिंट 4-5 मिंट तव्हां हिनखे मिक्स कयो। सौ 150 मिलीलीटर ताईं तव्हांजो इहे अची वेंदो। उनखां पोइ ग्लेसरीन जेको आहे तमामु थोरो हाफ टी स्पून ग्लेसरीन। में तव्हां मिलाईंदो। उनखां पोइ विटामिन ई जो कैप्सूल इनके तव्हां अलॻि कंदव। विटामिन ई जो कैप्सूल हिन जा 3-4 फुड़ा जेको आहे इनके तव्हां खणंदव या 3-4 फुड़ा आयली करण जे लाइ ख्याल में कैप्सूल जेको आहे काफ़ी आहे। हाणे तव्हां हिनखे अञा बि जेकॾहिं तव्हां वटि ख़ुशबू करण जे लाइ एसेंशियल ऑयल जा 3-4 फुड़ा विझो या वरी गुलाब जो पाणी जेको आहे इहो तव्हां मिक्स कयो। ऐं हाणे तव्हां हिनखे मिक्स कयो, शेक कयो। हिनखे मिलाईंदा रहो एसी ताईं जो ही पाण में मिक्स थी वञे। ऐं हिकु क़िस्म जो असांजो सैनिटाइज़र रेडी थी वियो। हाणे असां बाटल में जेको आहे ऐं तव्हां ॾिसो त नॉर्मली ही 150 मिलीलीटर ताईं ऐं हिन में टोटल जेको ख़र्चो आहे मुंहिंजे ख़्याल में 100 रुपए खां बि घटि थींदो। ऐं 150 मिलीलीटर तव्हां ॾिसो ऐं तव्हांखे कॉन्फिडेंस बि हूंदो त असां पंहिंजो ठाहियो आहे, घर में ठाहियो आहे, हर शइ असां पंहिंजी ओरिजिनल में विधी आहे ऐं को बि हिन जो साइड इफेक्ट कोन्हे। ॾाढो जेको आहे माना बहितरीनु कंफर्टेबल जेको आहे तव्हां पाण में इस्तेमालु करे सघो था, पंहिंजे साथियुनि खे बि ॿुधाए सघो था, घर में हिन जो इस्तेमालु करे सघो था। ऐं हाणे तव्हां ॾिसो बाटल में असां विझंदासीं ऐं आम तरह सां हाणे ही रेडी आहे इस्तेमाल जे लाइ।
ठीक है हाणे ही तव्हांजो सैनिटाइजर रेडी जस्ट पुट इट ओ ग्रेट फैंटास्टिक इट्स फैंटास्टिक ग्रेट ज़बरदस्त हाँ ॾिसो केतिरो ज़बरदस्त आसानी सां 150 मिलीलीटर जेको आहे असां आराम सां आसानी सां पंहिंजे घर में ई तयारु कयो उमेद आहे त तव्हांखे ही असांजो पसंदि आयो हूंदो रेसिपी ऐं तव्हां पंहिंजे दोस्तनि खे सभिनी खे ॿुधाईंदो ऐं असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदो त असां आईंदा जेको बि अहिड़े क़िस्म जा वीडियोज़ ख़ासि तौर ते कोरोना जे हवाले सां मोकिलियूं त उन खां तव्हां अपडेट थींदा रहो ऐं तव्हांजी महिरबानी असां दुआ था कयूं तव्हांखे